नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त नवाबशाह में पुलिस पारां एसटीपी कारकुन खे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ ज़िले में शटर बंद हड़ताल कई वई आहे। एसटीपी मर्कज़ जे सॾ ते हड़ताल सबबि नवाबशाह शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ ऐं मुख्य बाज़ारूं मुकमल तौर बंद आहिनि। नवाबशाह में कारकुननि ऐं पुलिस में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस तरफ़ां कारकुननि मथां लठबाज़ी कई वई। शाहनवाज़ कीरियो ऐं बुढल मक्सी समेत 20 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बेतरफ़ काज़ी अहमद धड़ो सकरन नवाब वली मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में बि हड़ताल कई वई आहे। वाज़े रहे त मरकज़ी अॻवान निसार कीरियो जे भाउ खे हाफ़ फिराए करण ख़िलाफ़ एसटीपी तरफ़ां अॼु हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। नवाबशाह में पुलिस पारां एसटीपी कारकुन खे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ ज़िले में शटर बंद हड़ताल कई वई आहे। एसटीपी मर्कज़ जे सॾ ते हड़ताल सबबि नवाबशाह शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ ऐं मुख्य बाज़ारूं मुकमल तौर बंद आहिनि। नवाबशाह में कारकुननि ऐं पुलिस में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस तरफ़ां कारकुननि मथां लठबाज़ी कई वई। शाहनवाज़ कीरियो ऐं बुढल मक्सी समेत 20 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बेतरफ़ काज़ी अहमद दौड़ सकरंड नवाब वली मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में बि हड़ताल कई वई आहे। वाज़े रहे त मरकज़ी अॻवान निसार कीरियो जे भाउ खे हाफ़ फिराए करण ख़िलाफ़ एसटीपी तरफ़ां अॼु हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे।